केर तो चवे अल्लाह, केर तो चवे अल्लाह जो कुरान सुन के ये तो चवे वरी मुस्तफा के मना अल्लाह भी चयो पर मुस्तफा के चाहिए कुल तू चवे तू पंहिंजे उम्मत के समझा रब जो इरादो जुबान मुस्तफा जी कलाम अल्लाह जो उन्हनि चयो त अल्लाह जो फज़ल केव अल्लाह जी रहमत अचेव खुशी मल्हायो सुभान अल्लाह खुशी मल्हायो मुसलमान भा जरे असांखे कुरान हुक्म दे दो खुशी मल्हायो अल्लाह हुक्म दे दो खुशी मल्हायो अल्लाह जो रसूल हुक्म दे दो खुशी मल्हायो त पोइ पाबंदी चाहे पोइ इनकार चाहे हां न पोइ न कर चाहे ला ठीक है चवनि था ठीक आहे तव्हां खुशी कयो पर झंडियूं न खुशी कयो बल्ब न लॻायो खुशी कयो जुलूस न कढो ॾिसो रुॻी हिकिड़ा वकड़ भाई खुशी कयो मिलाद कयो पर तव्हां जुलूस न कढो भाईजान छा था चवनि झंडा न लॻायो पहिरियों त मां तव्हांखे क़ुरान जे हवाले सां सम्झायां अल्लाह ताला फरमायो कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू अल्लाह ताला फरमायो त जॾहिं अल्लाह जो फज़ल थिएव अल्लाह जी रहमत अचेव तव्हां उन ते खुशी मल्हायो पर इन वक़्त अल्लाह ताला खुशीअ में अंदर को बि शर्त शराइत न रखियो कैद न लॻायो छो कैद न लॻाई अल्लाह खे ख़बर हुई त हे मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि जा माण्हू मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू हिननि जे ख़ुशीअ करण जो अंदाज़ पंहिंजे पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे सक़ाफ़त ऐं तहज़ीब जे लिहाज़ खां अलॻि अलॻि आहे इन करे रब करीम फरमायो फबिज़ालिका फलयफ़रहू तव्हांजो अंदाज़ जेको बि आहे उहो ई अंदाज़ अपनायो सुभान अल्लाह मां तव्हांखे पाबंद न कयां मां तव्हांखे कंहिं बि अंदाज़ जो पाबंद नथो बनाए बस एतिरो रुॻी करणो आहे त शरीयत खां ॿाहिरि न आहे वञणो शरीयत खां ॿाहिरि न आहे वञणो बाक़ी खुशी क़ुरान चवे थो अल्लाह जो फज़ल थिएव अल्लाह जी रहमत अचेव मदीने वारे साईं खां वधीक को फज़ल मदीने वारे साईं खां वधीक का रहमत महबूब खां वधीक न रहमत आहे महबूब खां वधीक न को दुनिया में को फज़ल आहे वॾे में वॾो फज़ल अल्लाह जो मुस्तफा जी ज़ात वॾे में वॾी रहमत अल्लाह जी मुस्तफा जी ज़ात अल्लाह ताला फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन अरे हर एक नबी पंहिंजे क़ौम जे लाइ मस्त रहमत बणिजी आयो हे ई त वो वाहिद नबी आहे जेको रब करीम जे काइनात जे ज़र्रे ज़र्रे जे लाइ रहमत बणिजी आयो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीम नारे हैदरी नारे तीर मुर्शिद हुसैन जे भाई गीत न चओ गजल न चओ जुलूस न कढो ॿाहिरि न निकिरो तव्हां रोडनि ते न हलो तव्हां पंहिंजे घर में हिकिड़ो ताम पचाए देगियूं लंगर वग़ैरह तयार करे उहो तव्हां माण्हुनि खे खारायो इहो ई मिलाद आहे इन में बि जाइज़ आहे पर मुस्लमान भाउ असां था चऊं त असांजो को अबो ॾाढो मरी वञे उन जे लाइ बि ॿ चारि देगियूं लाहे विराए छॾियो मुस्तफा जो मिलाद अचे उन ते बि ॿ चारि देगियूं लाहे विराए छॾियो आख़िरकार फ़र्क़ु त हुजे मुस्तफा जो मिलाद आहे या असांजे अबे लाड़े जो जुमानो आहे फर्क़ु न हुजे भाई जुमानो था मल्हायो मिलाद था मल्हायो जब ॿाहिरि न निकिरो जुलूस न कढो छाजे लाइ जुलूस न कढो छो ॿाहिरि न निकिरो जे भाई झंडा न लॻायो मुंहिंजो सुहिणो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जॾहिं मके खां हिजरत करे मदीने ॾांहुं अचनि पिया जंहिं मदीने खां ॿाहिरि जेको वदा जी वादी आहे माना ॿ जबल हुया उतां अरब मदीने वारा निकिरी वञी पंहिंजे महिमान खां मोकिलाईंदा हुआ उनखे वदा जी वादी चइबो हो माना मोकिलाइण वारी जॻह उते मदीने जो माण्हू मोटी ईंदो हो महिमान खां अलविदा कंदो हो उन जॻह ते जेॾीमहिल मुंहिंजो सुहिणो पहुतो मदीने जो साईं पहुतो मदीने में हुल थी वियो अल्लाह जो नबी आयो आहे अल्लाह जो महबूब आयो आहे अल्लाह जो रसूल आयो आहे पर पंहिंजे सफ़र जे करे
उन वदा जी वादीअ में अबू बकर सुधो पाण वेठो आ, थक पियो भॼे, कुछ आराम पियो करे। अरे मदीने जा सब माण्हू, मदीने जे माण्हुनि मां अवल हिकु उहो शख्स निकितो जेको रसूलुल्लाह खे पकड़ण पियो चाहे, गिरफ्तार करण पियो चाहे। हुनखे ख़बर पई हुई त मके जे माण्हुनि ऐलान कयो आहे जेको नबीअ खे पकड़े ॾींदो उन्हीअ खे वॾो इनाम ॾींदासीं। उहो मदीने जो वॾो निंगो माण्हू, उन दौर जो वॾो धारेल क़िस्म जो माण्हू हुयो। उहो पंहिंजे घोड़े खे डोड़ाईंदो वञी रसूलुल्लाह वटि अॻ में पहुतो। हुन चयो मां इन नबी खे गिरफ्तार कयां, पर जेॾीमहिल मुंहिंजे सोने नबी जे चेहरे ते नज़र पयसि, आहिस्ता आहिस्ता घोड़े तां हेठि लहण लॻो। सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब खे ॾिसी चई, छा तूं उहो शख़्स आहीं जो मके जा माण्हू उनखे गिरफ्तार था कराइनि? मदीने जे साईं फरमायो, हा मां आहियां। सुभान अल्लाह। मां आहियां, मूंखे था गिरफ्तार कराइनि। आराम सां तलवार रखे मुंहिंजे साईं यादो अचे गोॾा भञी वेठो। छो था तोखे पकड़ाइनि? तोखे छो था पकड़ाइनि? चए मां अल्लाह जो नबी आहियां। हुननि जो जेको अपन नाननि जो दीन आहे, मां हुन दीन जी मुखालिफ़त कई। मां अल्लाह जे दीन जी दावत ॾिनी आहे। तुंहिंजे दीन जी ॻाल्हि कहिड़ी आहे? ॿुधाए मूंखे तुंहिंजे दीन जे अंदरि छा आहे जेको हुननि जे अपन नाननि वारे दीन खां अलॻि आहे, डिफरेंट आहे? उहो मूंखे ॿुधाए। जेके तुंहिंजे दीन जूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि मूंखे ॿुधाए त छाजे करे तोते कावड़िया? मोहम्मद अरबी पंहिंजे दीन जूं खूबियूं उन डकैत जे आॾो, उन धारेल जे आॾो जेॾीमहिल बयान करणु शुरू कयो, वो अखियुनि मां ज़ारो क़तार ॻोड़ा हारींदो, लुड़क हारींदो, चवण लॻो मां त तुंहिंजे चेहरे खे ॾिसी सम्झी वियो हुअमि त ही ग़लति माण्हू लॻे ई नथो। हिन जे चेहरे में ई सच बखी रहियो आहे। सुभान अल्लाह। हक़ खणी जो सुभान अल्लाह। सरकार की आमद, दिलदार की आमद, आका की आमद। तलवार हुन जे भरसा पई। मदीने जे साईं खे चई, ये मुझी तलवार है, मां खणी आयो, मां तोखे पकड़िया हां, गिरफ्तार कया हां। मां मदीने जे इलाइक़े जो वॾो डकैत ऐं वॾो धारेल माण्हू, मां वॾो निंगो माण्हू, मुंहिंजे आॾो केरु अचण वारो न हुयो, पर मुंहिंजी नज़र तुंहिंजे चेहरे ते पई। मां चेहरे खे ॾिसी सम्झी वियुमि हे त कूड़ जहिड़ो माण्हू ई न आहे। चेहरो ई हेॾो ख़ूबसूरत आहे। तुंहिंजे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त तुंहिंजूं ॻाल्हियूं त भलियूं तोखे नथा मञनि। मदीने जे साईं फरमायो, मूंखे नथा मञनि। हुन शख़्स छा कयो आहे? तलवार आॾो रखी पंहिंजा हथ आॾो वधाए मुंहिंजे महबूब खे चवण लॻो, तुंहिंजा जेका ग़ुलाम आहिनि मदीने में उहे अचनि था डोड़ंदा, पर मां उन्हनि खां अॻे घोड़ो डोड़ाए तोखे पकड़ण जे लाइ पहुतोसि। तोखे न पकड़ियो, पाण पकड़ाए वेही रहियो आहे। सुभान अल्लाह। मां तोखे गिरफ्तार न करे सघियुसि, पाण खे गिरफ्तार करे वेही रहियो आहियां। मदीने जे साईं फरमायो, छा तुंहिंजी मुराद आहे? चवण लॻो, तुंहिंजा ग़ुलाम अचनि, उन्हनि जे अचण खां अॻु में मूंखे कलमो भराए त मां तुंहिंजो ग़ुलाम थियां। सुभान अल्लाह। मदीने में अॻु में ई सहाबा माना जेके मदीने जा हुया उहे अॻु में कलमो पढ़ी चुका हुआ, जंहिंजे करे मदीने वारो साईं ओॾे आयो। ऐं कुझु मके जा असहाबी बि मदीने वारे साईं अॻे ओॾे मोकिलिया। सरकार साहब दस्त बैयत थियो, बैयत कई, कलमो पढ़ी, गुलाम थियो। जेॾीमहिल सहाबी आया मके जा, मदीने जा मुस्लमान, हुननि ॾिठो भई ही डकैत माण्हू असांजे महबूब जे आॾो वेठो आहे, पर जेॾीमहिल क़रीब आया ॾिसनि त अखियुनि मां पाणी जा नार पिया था वहनि। सरकार फरमायो, परेशान न थियो, हे तव्हांजो भाउ बणिजी चुको आहे। सुभान अल्लाह। मुसलमान भाउ साहबा सगुरा अर्ज करने लगा, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे मदीने पाक हलो, मदीने जे शहर हलो। असां तव्हांजे इंतज़ार में हुयासीं। शुक्र जो अल्लाह ताला तव्हांखे ख़ैर सां पुॼायो। हलो। जेॾीमहिल मुंहिंजो सुहिणो नबी जेॾीमहिल उथी हलियो, हाणे मदीने ॾे थो हले। मुस्लिम शरीफ खे खोलियो त मुंहिंजे नबी ॾे उन वदा जी वादीअ खां वठी मदीने ताईं हिन पासे ॾांहुं बि नंढड़ा ॿार बीठा हुआ, हिन पासे ॾांहुं बि नंढड़ा ॿार बीठा हुआ, ऐं उन्हनि जे हथनि में तफ़ हुया। मोहम्मद मुस्तफ़ा विच में हली रहियो हो, ॿार तफ़ वॼाए मुंहिंजे महबूब जो इस्तक़बाल करे रहिया। सुभान अल्लाह। छा
मुझे नबी उन्हनि खे मना कई तव्हां मुंहिंजो इस्तक़बाल न कयो छा इहो जुलूस न आहे हा जॾहिं महिल सरकार उथी हलण लॻा त उहो जेको टके थो हाणे उन चयो त या रसूल अल्लाह ऐं अल्लाह जा हबीब तव्हां इन ख़ाली था हलो मुंहिंजी दिलि इन थी चवे त अॼु तव्हांजे आॾो हिकु परचम हुजे हा अॼु झंडो हुजे हा भाई कहिड़ी ज़रूरत हुई पर हो चवे पियो तव्हां इन न हलो हा तव्हांजे आॾो हिकु परचम हुजे हा अरबनि जो रिवाज हो इन न आहे त ही पटको रुगी सुन्नत आहे अरबनि में अॻु में बि रिवाज हो उन्हनि जी क़ौम पटको ॿधंदी हुई उन टकैत खे पटको ॿधल हो हुन पंहिंजो पटको लाथो पटके खे फाड़े उन पटके जो टुकड़ो करे हिकिड़ो नेज़े जो डिघो लकिड़ो खणी उन में पंहिंजे पटके जो टुकड़ो ॿधी मुंहिंजे महबूब ॾे आॾो पुल ॾींदो पियो हले पटके जो झंडो ठाहे मुस्तफा ॾे आॾो हलंदो रहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सरकार जी आमद मनकार जी आमद सरदार जी आमद सोने जी आमद मुर्शिद हुसैन जिंदाबाद मुसलमान भा हे जुलूस आहे इन जुलूस के कंहिं मना कई केर बि मना करण वारो न आहे अॼु बि सही मुस्लिम शरीफ जे अंदरि लिखियो पियो आहे त मुंहिंजे महबूब जी आमद ते ॿारनि गीत ॻाया हा ऐं ॿारनि मथां इहे आवाज़ पिया निकिरनि औरतूं कोठनि जे छतनि ते चढ़ी वेही रहियूं गैर मुस्लिम मर्दनि जा ग़ुलाम कोठनि जे छतनि ते वेठा मतिलबु असांजा मालिक असांखे मारनि पर हो कोठनि ते चढ़ी वणनि ते चढ़ी वेठा त अल्लाह जे रसूल जो असां बि दीदार कंदासीं सुभान अल्लाह हक़ खणी चओ सुभान अल्लाह खुदा की जात जो कसम सही मुस्लिम शरीफ खोलो जब अल्लाह जो रसूल मदीने के करीब पहुंचो तो बड़े आवाज से उन्हें नारा लगाया युनादून या मोहम्मद या रसूल अल्लाह या मोहम्मद या रसूल अल्लाह या मोहम्मद या रसूल अल्लाह सुभान अल्लाह कई तक नारा लगा महबूब ने आमद में मदीने के शहर में तो नारा लगी गया मदीनो सजो गूंज जी वियो सरकार जे आमद ते गीत गाया विया सरकार जे आमद ते हिकु हथ वारो ढोल भॼायो वियो वॼायो वियो ए मुस्लमानो महबूब जी आमद ते महबूब जे अचण ते ख़ुशी करण को बि गुनाह कोन्हे सुभान अल्लाह अगर गुनाह आहे त तव्हां पंहिंजे पुटनि जे ॼमण ते छो था ख़ुशियूं कयो तव्हांजे पुटनि जूं ॼमण जूं ख़ुशियूं तव्हांखे कंहिं ॾिनियूं शरीयत में मिली शरीयत थी वे ना ब बकरा वठो पुट जमे ब बकरा वठो उन्हनि खे कोहो माइट घुरायो दोस्त घुरायो भली पंहिंजा अज़ीज करीब घुरायो भली पंहिंजा घर सजायो नवा लटा पायो शरीयत में मनो थोड़े ही आहे तव्हां उन्हनि जो अक़ीक़ो करे उन्हनि जी ख़ुशी मल्हायो इहा शरीयत तोखे मुस्तफा ॾे माना तुंहिंजो नबी तुंहिंजे पुटनि ॼमण ते ख़ुशी करण जी तोखे इजाज़त ॾे ऐं तूं वरी पंहिंजे नबीअ जे ॼमण जी ख़ुशीअ ते पाबंदी लगा तुंहिंजो नबी तुंहिंजे पुटनि जे ॼमण ते ख़ुशि तोखे इजाज़त ॾे ऐं तूं पंहिंजे नबीअ जे ॼमण ते पाबंदी लगा मां हिन मिलाद जे मुताबिक़ आखिरी अञा तव्हांखे हिकु ॿ जुमिलो ॿुधायां पोइ जेका मूं आयत पढ़ी आहे मां हुनजो तर्जुमो कंदुसि तशरीह कंदुसि चवनि था कॾहिं कॾहिं भाई जेकॾहिं मिलाद एॾो ज़रूरी आहे हलो ठीक है ॿ ॻाल्हियूं अञा ॿियूं बि ॿुधाए छॾियां थो चवनि था त अबू बकर न कयो उमर न कयो उस्मान न कयो अली न कयो चवनि था तव्हां पढ़िया लिखिया आहियो काबतुल्लाह शरीफ जो गिलाफ अल्लाह अखियुनि सां ॾेखारींदो आमीन आमीन अगर न ॾिठो आहे त टेलीविज़न में ॾिठो आहे नेट जे ज़रिए तव्हांखे इनखे रक़म जी ख़बर पई हूंदी बस कर कंहिंखे मालूमात आहे इन जे रक़म करोड़नि खां मथे आहे वारे वारे सां मुल्क मुख़्तलिफ़ मुसलमान मुल्क इनखे ठाहिण जी ज़िमेदारी खणंदा आहिनि माना बादशाही ज़िमो खणंदी आहे एॾो महांगो ऐं उन ते जेके आयतूं लिखियल आहिनि इहे सोन जे तारुनि सां क़ुरान जो आयत
मां तो पूछा कया जेके एतराज था कन मुस्तफा ने मिलाद ते छा काबो असांजो आहे अल्लाह जो घर असांजो असांखे एतराज न आहे काबे जी इज्जत असां राज़ी काबे जी ताज़ीम में असांजी दिल खुश पर मां इहो सवाल तो कया छा कुरान में लिखियल आहे काबे खे गिलाफ पारायो छा कुरान में लिखियल आहे काबे जो गिलाफ साल साल में बदलायो खोलियो कुरान जे असां ते एतराज आहे मां अञा कुरान में आयत पढ़ी ॿुधाई कुल बि फज़लिल्लाह व रहमतिही फ़बिज़ालिका फ़लियफ़रहू मां तो कुरान में आयत पढ़ी आहे त मिलाद करे था सघूं या हिकड़ी आयत न एड़ी असां खोड़ ॿियूं बि आयतूं पढ़ंदासीं तव्हां हिकड़ी आयत पढ़ी ॿुधायो भाई काबे खे गिलाफ पारायो ठीक है तव्हांखे चवंदा नबी सोने जे ज़माने में पाराईंदा नबी सोने उन ते हा कई इकरार कयो हथ रखी नबी सोने कबूल कयो भाई जायज़ आहे असांखे एतराज कोन्हे काबे खे पाराए जी भली ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे मुस्लमान भाइरो ठीक आहे नबी सोने जे दौर में पातल हुयो ठीक है पातल हो छा उन जो साल साल में अरब रुपया खर्च करे बटाए जे इहो कुरान में लिखियल आहे भला इहो अबू बकर मटायो हर साल अबू बकर मटायो हर साल उमर फारूक मटायो हर साल उस्मान गनी मटायो हर साल मौला अली मटायो मुझे उन्हनि न मटायो त तुंहिंजी गवर्नमेंट हर साल अरब रुपया छो थी खर्च करे जे तव्हां काबे जे ख़िलाफ़ त खर्च करे सघो था त असां मुस्तफा जे मिलाद ते खर्च कंदासीं छो तो हो काबो आहे काबे जो भी हे काबे जो भी काबो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह शरीफ ठाही ने दुआ घुरी रब्बना वबस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक दुआ तो घुरे या अल्लाह काबो मू ठायो पर हिन काबे के आबाद करने वालो रसूल हिते मोकिल जा सुभान अल्लाह ए इब्राहिम हिकड़ो त पुट थई सो बि नबी थई तो सां गॾु बीठो आहे इन जे लाइ दुआ तो घुरी चतो न इस्माइल गॾु बीठो थई इहो इन जी दुआ तो घुरी चेना इसहाक जी दुआ तो घुरी चेना याकूब जी दुआ तो घुरी चेना याकूब पोटो दस यूसुफ जी दुआ तो घुरी के बड़ पोटो दई चेना पोकाजी तो दुआ घुरी चे आमिना जे लाल जी अब्दुल मुत्तलिब जे पोटे जी अब्दुल्लाह जे फर्जंद मोहम्मद मुस्तफा जी दुआ तो घुरा मौला काबो उठायो काबे जो इमाम तू मोकिल जा सुभान अल्लाह सरकार की आमद सोहने की आमद सरकार की आमद यासीन की आमद ताहा की आमद मुजम्मल की आमद हुसैन सैयद हुसैन रहबर हुसैन तुंहिंजो प्यारो मुंहिंजो प्यारो हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो या रसूल अल्लाह ॻाल्हि ॿुधो भाई चवनि था अबू बकर मिलाद न कयो तव्हां बि चओ भाई अबू बकर मस्जिद खे मीनार न ठाराया मस्जिद खे कुबा न ठाराया तव्हां छो था ठारायो उमर सोनो हुजे हा तोखे मस्जिद में अंदर लेटरिन ठाहिण असुल बि न ॾिए न हुननि खे ॾिया न असांखे ॾिए हज़रत उमर हुजे हा चए हाणे अल्लाह जे घर में अंदर लेटरिन फर्क छा आहे काथे फुट काथे 1.5 फुट हेड़ा मस्जिद जो सन हेड़ा लेटरिन जेकर या साफ न हुजे त इन जी बदबू मस्जिद में अची थी सके मुमकिन आहे कॾहिं कॾहिं पेर भिगल सिगल मस्जिद में छो त इतां असां मस्जिद जे टांकीअ ते नथा वञूं टांकी ते असां तॾहिं था अचूं जॾहिं मस्जिद में अंदर था दाख़िल थियूं पोइ असां टांकी ते था वेहूं हज़रत उमर हुजे हा त सभिनी खे सज़ा ॾियारे हा चवे हा बेअदबो घर वञो छो था नसीराबाद में हिकड़ी मस्जिद आहे हिननि जी जेके मिलाद जो इनकार था कनि हुननि जी मस्जिद ते हिकिड़ो मीनार ठहियल आहे जंहिंते घटि में घटि 10 एतिरो ख़र्च थियल भाई इहो मीनार कुरान पढ़ंदो इहो मीनार बुखारी शरीफ़ पढ़ंदो इहो मीनार दर्स कुरान ॾींदो पोइ तोखे मस्जिद जे मीनार ठाहिण जे ख़र्च में इसराफ नज़र नथो अचे न अबू बकर ठाहियो न उमर न उस्मान न अली जे तू इन इहो ठाहे सघींदो असां मुस्तफा जे मिलाद ख़र्च करे सघूं सुभान अल्लाह असांखे छा मिलंदो आहे मुस्तफा जे मिलाद मां मुस्तफा जे मिलाद मां ही असांखे महफ़िलियूं थियूं मिलनि असां कुरान था पढ़ूं हदीस था पढ़ूं माण्हुनि खे दीन था ॿुधायूं माण्हुनि खे इश्क़ मुस्तफा था ॿुधायूं
माण्हुनि खे विलादत मुस्तफ़ा जूं ॻाल्हियूं था ॿुधायूं उन ॿुधण खां बाद माण्हुनि जे दिलनि में जेॾीमहिल मुस्तफ़ा जी फज़ीलत फज़ाइल ॿुधंदो उन्हनि खां बाद माण्हुनि जे दिलनि में मदीने वारे साईं सां मोहबत पैदा सुभान अल्लाह आखिर ॻाल्हि हिकिड़ी अञा पोइ मां आयत पढ़ंदुमि अञा मुंहिंजी तकरीर शुरू न थी ॿुधो चवंदा भई जे हर बार अहिड़ी ॻाल्हि हुई त अलाह मीलाद खे खणी फ़र्ज़ करे मां तो चवां चङो थियो फ़र्ज़ न कई चङो थियो फ़र्ज़ न कई छो फ़र्ज़ करे हा त असां त ख़ुशीअ सां मल्हायूं हा पर फ़र्ज़ जो हुजे हा त हो मुनकिर बि मल्हाए हा छो चवे हा फ़र्ज़ पर जीअं ॾिसो न बेनमाज़ खे केरु ईंदो त मुंहुं ॾबो करे अचे नमाज़ पढ़ंदो मुंहुं ढिलो करे जॾो करे ख़ुशी सां न हाणे मिलाद फ़र्ज़ हुजे हा हिकिड़ा ख़ुशीअ सां हिकिड़ा बेदिलिया अल्लाह त चवे बेदिलियो मिलाद क़बूल ई न आहे इन करे मां फ़र्ज़ नथो कयां जॾहिं दिलि कढे पाण करे सुभान अल्लाह बेदिले जो मिलाद मूंखे न खपे फ़र्ज़ कंदुमि बेदिलियो बि कंदो इन करे मां फ़र्ज़ नथो कयां मां तव्हांखे मुस्ताब करे ॾिनो आहे जॾहिं दिलि कढे मुस्तफ़ा जो मिलाद मल्हाए सुभान अल्लाह मूंखे मिलाद उन जो खपे जेको दिलि सां मल्हाए हिकु नंबर ॿियो नंबर जे फ़र्ज़ हुजे वहा नमाज़ फ़र्ज़ आहे हे हथ हिते कलम ते हाणे तकबीर तहरीमा हिते आणिबा पर जे तव्हां हिते न आणियो ईअं ई बसि त हिते ॿधी छॾियो मथे न खणो नमाज़ में ग़लती थी वई थी या न थी वई हिन करे भला हिते आंदो हिते नथा ॿधो हेठि ढका करे बीही रहो ग़लती थी या न थी रुकू में वञो गोॾनि खे न पकड़ियो पीछा बि रुकू में आयो पर गोॾनि खे पकड़ियो नथा ग़लती आहे न आहे सजदे में वञो तव्हां सजदे में हथ परदे करे फिटी कयो ग़लती आहे या न आहे सजदे में वञी पेशानी रखणी आहे नक बि रखणो आहे तव्हां रुॻी नक रखो पेशानी न रखो या पेशानी रखो नक न रखो ग़लती आहे या न आहे इहो छा आहे नमाज़ फ़र्ज़ हाणे फ़र्ज़ में तव्हांखे इहे सभु शयूं संभाले अदा करणी ये अदा न कंदो त तव्हांजी नमाज़ में कमी कोताही पोइ अल्लाह क़बूल करे न करे कोताही ॾिनी अल्लाह फरमायो मिलाद फ़र्ज़ न थो कयां फ़र्ज़ कंदुमि त मता उन जे शर्तनि में कमियूं कोताहियूं करे वेठो इन करे ग़रीब हो अमीर हो पढ़ियल हो अनपढ़ियल हो जीअं अचेव तीअं मिलाद मल्हाए ॾेखारियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह फ़र्ज़ थींदो त शर्त थींदा फ़र्ज़ थींदो त हुन में अंदर क़ाइदा कानून हुन में अंदर फ़र्ज़ वाजिब सुन्नतूं लागू थींदियूं कानून लागू थींदा भाई तव्हांखे चांवर हीअं पचाइणा आहिनि तव्हांखे दुआ हीअं घुरणी आहे तव्हांखे महबूब जे लाइ लफ़्ज़ हे चवणा आहिनि हे अरबीअ वारी दुआ घुरणी आहे न घुरंदो त मिलाद न थींदो चांवर फिलाने जिन्स जा हुजनि न पचाईंदो त मिलाद न थींदो हेड़े तरीक़े में माना इहे शर्त लागू थियनि हा फ़र्ज़ में शर्त हूंदा आहिनि मुस्तफ़ा तो चवे फ़र्ज़ नथो कयां जीअं वणेव तीअं मल्हायो पर मल्हायो सुभान अल्लाह इन करे अल्लाह ताला असां ते इहो फ़र्ज़ न कयो जहिड़ी हालत में तव्हांजी दिलि कढे थी शाह अब्दुल रहीम मुहद्दिस देलवी हर साल देगियूं पियो लाए हर साल हिकिड़े साल ग़रीब थी वियो पंहिंजे घर वारे खे चई फ़क़ीरानी ॾे ख़बर हिन ग़रीब थी वियासीं चांवर बि एतिरा कोन्हनि देगियूं काॾो लहंदियूं घर वारी चयो त न मियां कोन्हनि साईं न आहिनि चई पर कुझु त हूंदो घर में ॾिस त सही मिलाद आयो आहे मिलाद मां न मल्हायां पंहिंजे महबूब जो हर साल मां हेड़ो मिलाद कंदो हिन न मल्हायां घरवारी वई अंदरां थाल चणनि जो सुकनि जो खणी आई छोला चई केवला हे पिया आहिनि ॿियो कुझु बि कोन्हे को रोई वेही रहियो अखियुनि मां पाणी हारे चईसि इहे ई वॾी रंधे आहे मां पंहिंजे महबूब जो मिलाद करणु थो चाहियां मां पंहिंजे मिलाद खे बंदि नथो करणु चाहियां जेको मुंहिंजो हाल आहे मां कंदुसि जेॾीमहिल हूअ छोला रंधे आई छोला ॾिनईसि पंहिंजे दर ते बीही खिचनि में बीही रोंदो बि रहियो ॿारनि में छोला विराईंदो रहियो मां पंहिंजे महबूब जो मिलाद थो कयां रोई रोई राति जो सुतो ॾिसे त मुंहिंजो नबी वेठो आहे हेॾो अबू बकर हेॾो वाली सुणो आॾो मुंहिंजे नबीअ जे छोलनि वारो थाल पियो
सुभान अल्लाह हद खड़ी तो सुभान अल्लाह मुझे नबी तो फरमाए अब्दुल रहीम तू छातो समझी तो माना मिलाद कब हुआ तो वडी देगी ना क्यों तू इन्हें तो समझी अब्दुल रहीम मिलाद दिल से कब हुआ जेको भी कब हुआ मां मोहम्मद के कबूल आ सुभान अल्लाह जिए भी कब हुआ मां मुस्तफा के कबूल आ तो मुसलमानों कहने रोकना तेरा कुछ ही न हो पहले नबी जो मिलाद हर हालत में मनाया जैसे पुत्र जी औलाद ना है खुदा गजरनो थी हर रोज मिलाद शुरू कर हर रोज मुख्तसर हर रोज जितनी ताकत हो जाए लिया कर मौला पुत्र जी औलाद दे मां तुझे महबूब जो मिलाद हर रोज तो मनाए सुभान अल्लाह मनाए अरे जै साल मुझे नबी दुनिया पे आयो खुदा हर औरत के पुत्र अदा करे छड़ियो सोना तो के भी पुत्र दी दो तो मिलाद मनाए तो सही ना की जैसा सुभान अल्लाह कर्ज या कर्ज न तो ले कर्ज न तो ले वो मानो पे मुझे महबूब जो मिलाद करना शुरू करे अल्लाह के चवंदो हले मौला मां आया गरीब मां आया कर्जी पर बोले मेहरबानी कर मां जो महबूब जो मिलाद मनाया तो मुझे कर्ज ला हजरत मूसा जो उम्मत में एक शख्स मुसलमान गरीब तमाम गरीब बच्चा भूखा थे माना हर वेले की रोजी में पूरी न हजरत मूसा भी तो अल्लाह सा कलाम कर एकड़े दी गरीब मिले साईं काडे दो वनी चे अल्लाह सा कलाम कर दो ने चवे अल्लाह के मुझे एकड़ो न्यापो दींदे चे जे चई थे चवास चे मुझे रब के चो मां आया गरीब मुझी रोजी जेका भी खलकी दई मुके एकड़ो दफो गडाए ने तो पछाड़ी भ्रमत हणा बदी है 4 दी 8 दी ढाओ तो बचन के कराया हजरत मूसा समझाए पोइते जिंदगी पई थई अलाए केतरो अञा पोइते भी जी बच्चा या तू रोजी जो गड वठी आई खाई खपाए चली पो तू पोइते किया कने जी अल्लाह जा नबी तू बस मुझो न्यापो तो मुझे रब के दे माके दे बस गडाए दे अल्लाह जे नबी बनी रब करीम की बारगाह में अर्ज कयो मौला तू जो बंदो आ रब फरमाए माके खबर आ जे मौला वो चवे तो माके रोजी गडाए दे मां गरीब आया हर रोज पेट भाव न तो के बच्चा भूखा दे दा उठन एक लागी तो पटरी ढावा हराया अल्लाह फरमाए ठीक है मुझे बंदो चवे तो मैं यास तो सब गडाए तो यार जेका मां ने नसीब में रखिया सब गडाए अल्लाह ताला मलाइका सब के हुकुम फरमाए दी रोजी जेका भी सब जो सब टोटल है के गडाए एकदम बोले छे सुभान अल्लाह रोजी मिली हजरत मूसा अलैहि सलाम बेली जो लगे उन्हें घेटी सामने के तखल का पीछिया उन्हें तो दर्द हजरत मूसा पूछो क्या है जैसे ये लोग फकीर में आए थे अच्छे ने खैरात कही है खैरात कही थी हजरत मूसा बोली है ए अल्लाह का बंदा खैरात पियो करी जैसे ही अल्लाह सब माल ॾिनो जेको बि ॾिनई सब जो सब ॾेई छॾी पोइ मां चयो केतिरा ॾींहं खाईंदो 2 ॾींहं 4 ॾींहं तंहिंखां मां अल्लाह जे ॾिनल सॼे माल खे खैरात करे सॼे ॻोठ खे खाराइण शुरू कियो आहे अल्लाह जे नबी चयुसि पाण बुख मरे सॼे ॻोठ वारनि खे खैरात थो करी चई पाण त वाइज़ कंदो ई अल्लाह जे नाले ते ॾियो रब ॾह हिते ॾींदो 70 आख़िरत में ॾींदो जेतिरो ॾिनो त बाज़ न हुणी त हिते ॾियणी अथसि तुंहिंजो वाइज़ थियंदो आहे वॾी अल्लाह सां ॻाल्हाए हे हुयो हुनजो यकीन हे हुनजो भरोसो चई पंहिंजे रब सां ॻाल्हाए तुंहिंजो वाइज़ थियला अल्लाह जे नाले ते ॾियण वारे खे 10 हिस्सा दुनिया में मां जेतिरो ॾिनो आहे 10 गुणो त हिते वठी ॾियणो अथई सुभान अल्लाह अल्लाह जो नबी मुर्गियो खेलियो खिली पुठी ठपे चईस तू सही आहे तू ग़लत न आहे मुझे चवण जी ज़रूरत ई कोन्हे तो इन अकीदे सां कयो आहे 10 गुणो त हिते मिलंदुई हुन चयो हाणे मुस्तकीअ त आसूदो थो थिए सुभान अल्लाह जॾहिं 10 गुणो हिते मिलंदो बाधा आसूदो थी वेंदी ऐं थियो बि ईअं अल्लाह जे नबी जो उहो उम्मती हुन पंहिंजी सॼी मिल्कियत खैरात करे छॾी रब करीम हुन खे 10 गुण हिन दुनिया में अता फरमाई ऐं हुन सुख ऐं सुकून जी ज़िंदगी गुज़ारी बंदा अगर कर्ज़ी आहे परेशान न थी पंहिंजे नबीअ जे मीराद खे डेली मल्हा
मुझो अकीदो आहे इंशाअल्लाह ताला कम थी वेंदो इंशाअल्लाह ताला गुरबत दूर थी वेंदी कर्ज लही वेंदो बाक़ी जे टिकंदे उन मौला वांगुर एकरो जंग मां दरिया मां काठियूं करे पियो जे मौला पुछस काडो बना हेरियो ई काठियूं करे तो जी त दरिया को भयो खणींदो जे पुल त काने त कीअं तो टपी वञी जे तो हिकड़े ॾींहुं वाइज पियो हो त बिस्मिल्लाह रहमान रहीम करे को दरिया में काए पवंदो त दरिया में जगह ॾींदुसि सो मां पे तुआरो वाइज ॿुधी वञी बिस्मिल्लाह रहमान रहीम करे काए पे मांखे तकु ॾिनई मां हर रोज़ काठियूं करे ईंदो जी हां हर रोज़ दरिया में टपी थो वञी जी हां न मौला चयो छोरनि खे जी हलो हो टपी थो वञे बाक़ी मां बि त कोशिश कयां पर पोइ बि छा कयो रसो ॿधई जेल खे ताल बंद खे ॾिनई जे ॾिसो पाणी न धक हुजे त मूंखे छिके कढिजो इहो ॿुधंदो या तरंदो भाई अगर दिल में एतमाद पंहिंजे खुदा ते मुकम्मल ना है यकीन पंहिंजे खुदा ते मुकम्मल ना है उनखे कुझु बि न थींदो उहो भली न करे उनखे मां नथो चवां त कजां जंहिंजो रब करीम ते भरवसो कामिल थी वञे पंहिंजे रब सां सौदो करे असांजो यकीन आहे इंशाअल्लाह ताला कर्ज़ी आहे कर्ज़ रहंदा बे औलाद औलाद अल्लाह अता फरमाइंदो सुभान अल्लाह कहिड़ो भेरो सभई गॾिजी बोलो या रब सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला मुसलमान भाइरो अल्लाह ताला पंहिंजे सोने सचे कलाम पाक के अंदर फरमायो अल्लाह ताला फरमायो वकालू मिन क़ब्ल यस्तफ्तिहूना अलल्लज़ीन कफरू फलम्मा जाअहुम मा अरफू कफरू बिही फलानतुल्लाहि अलल काफिरीन अल्लाह ताला फरमायो वकानू मिन क़ब्ल आई होया इन का अगबे कई का अगबे मदीने वाले साईं का अगबे केरे होया इन का अगबे ईसाई मजहब जा मानू यहूदी मजहब जा मानू यस्तफ्तिहूना अलल्लज़ीन कफरू उन ज़माने जे काफिरन सा जॾहिं ईसाइन जी जंग लगंदी हुई यहूदन जी जंग लगंदी हुई त उहे ईसाई यहूदी पंहिंजे साम्हूं काफिरन खे ॾिसी ही रब करीम जे बारगाह में वसीलो वठंदा हुया मदद घुरंदा हुया फतह घुरंदा हुया ओ मुसलमानो कंहिंजी अल्लाह जे क़ुरान जे तफसीरन खे खोलींदो त उहे ईसाई उहे यहूदी अॻे ज़माने में मोहम्मद मुस्तफा आयो कोने अल्लाह ताला तो फरमाए वकानू मिन क़ब्ल होया इन खां अॻे यानी मुस्तफा जे ॼमण खां अॻे नबीअ जे मीलाद खां अॻे मुंहिंजे सुने नबीअ जे अचण खां अॻे ईसाई यहूदी काफिरन जे मथां मदद घुरंदा हुया फतह घुरंदा हुया अल्लाह खां रब करीम खां पर रब करीम के चवंदा हुया ओ मौला वास्तो थई वसीलो थई तुझे आखिरी नबी मोहम्मद मुस्तफा जो सुभान अल्लाह कदणी जो सुभान अल्लाह सूरह बकर सूरत जी आयत है वकानू आई होया मिन क़ब्ल इन खां आगे लाज़मन जेको इन खां आगे जो लफ्ज़ आ त यो इन केरा कुरान जा तफसीर खोली दो इन खां आगे माना मोहम्मद मुस्तफा जे ॼमण खां आगे यस्तफ्तिहूना फतह तलब कंदा फतह जे लाइ वसीलो वठंदा हुया अलल्लज़ीन कफरू काफिरन जे मथां के ईसाई यहूदी अल्लाह ताला फरमायो फलम्मा पोए जॾहिं जाअहुम आयो इनले केर आयो रब करीम तो फरमाए मुंहिंजो महबूब आयो जंहिं महबूब जो वसीलो वठंदा हा जंहिंजे करे फतह घुरंदा हा जंहिंजे करे मदद घुरंदा हा मां रब करीम जो उहो महबूब जॾहिं हिननि
आयो रब करीम फरमायो मा अरफू न सुञाता कफरू बिही इन्हें जो कुफ्र कयाऊं मुझे नबी जो इनकार कयाऊं फलानतुल्लाह अलल काफिरीन। रब करीम फरमायो जेके मुझे सुने नबी जो कुफर था कर इनन काफिरन जे मथा मा अल्लाह जी लानत आहे। पढ़ो अल्लाह जो कुरान पढ़ो इने रुकी पराए बुधण बुधाइण ते जेड़न झगड़न जे लाइ असां जा माण्हू तैयार थी था वञनि। मुसलमान भाइरो अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर फरमायो फलम्मा जाअहु वो जने आयो इनन दे के अल्लाह जो महबूब मा अरफू न सुञातो पर सुञातो हुयो पर इयो मा अरफू न सुञाणन इने आ जी साईं शमसदीन मूड़े को माण्हू मोकले मां उन जी इज्जत न कया ऐं उन के सुञाणा बि साईं शमसदीन जो माण्हू आ। साईं शमसदीन छा चवंदो आहे मुंहिंजे माण्हू खे न सुञाणे सुञाणण जे बावजूद न सुञाणे अल्लाह भी इन्हें तो चले रब करीम तो फरमाए सुञाणन पिया पर मा अरफू उन जो इनकार करे भी रहा व कफरू बिही ऐं उन्हें जो कुफर कयाऊं इनकार कयाऊं अल्लाह ताला फरमाए फलानतुल्लाह अलल काफिरीन। इते कफरू बिही मोहम्मद मुस्तफा जी जात आहे यानी नबी सोने जो कुफर कयाऊं अल्लाह तो फरमाए जेके मुखे न मञन से भी काफिर जेके मुझे नबी जो इनकार कन से भी काफिर। सुभान अल्लाह। माना काफिर ब किस्म है काफिर ब किस्म है एकड़ो अल्लाह जी जात जो इनकार करे बियो नबी सोने जी जात जो इनकार करे ये ब काफिर है। अल्लाह ताला फरमायो फलानतुल्लाह अलल काफिरीन ऐं एड़न काफिरन दे जेके मुझे नबी जो इनकार था कन इनन दे लानत आहे। ये कुरान अल्लाह वाइस का बाद में चवंदो मां कुरान खोले तव्हां खे तर्जुमो ॾेखारींदा। मुसलमान भाइरो हाणे अचो त इन आयत मुबारका खे समझो। ईसाई यहूदी जॾहिं मुंहिंजो नबी दुनिया ते नाहे आयो जेॾी महिल काफ़िरनि सां पिया विढ़नि उन्ही महिल उन्हनि काफ़िर उन्हनि जे मुक़ाबले में अचनि उहे यहूदी उहे ईसाई तव्हां असांजे नबीअ जो वसीलो वठी अल्लाह खां मदद वठंदा हुया अल्लाह ताला उन्हनि खे मदद ॾींदो हुयो। मां तव्हां खां सवाल थो कयां पंहिंजे नबीअनि जो वसीलो वठनि हा छा क़बूल पवे हा या न? क्या उम्मत या हजरत ईसा जा हजरत मूसा जे पंहिंजे नबी जो वसीलो वठना क़बूल पया या न? थोरो ॾाढे ॻाल्हायो तव्हां आम जन आवाम में वेठा पवे छो पवे हा त उहे भी अल्लाह के प्यारा उहे भी नबी है। इहो ई त मुसलमान जी सुञाणप मुस्तफा जे उम्मतीअ जी सुञाणप है वो पंहिंजे नबीअ जी भी इज्जत कंदो आहे त अॻियनि नबीअनि जी भी इज्जत कंदो। तव्हां में के पढ़ियल के घणो नबी पढ़ियल पर पोइ बि तव्हां छा चई ॾिनो जे पंहिंजे नबीअनि जो वसीलो वठनि हा त रब उन्हनि जो वसीलो क़बूल करे हा। इहा तव्हांजे दिलनि जे अंदरि उन्हनि जे नबीअनि जी ताज़ीम मौजूद आहे ऐं मुसलमान जे दिल में अॻियनि नबीअनि जी ताज़ीम हुजणु। मुसलमानो जॾहिं उन्हनि खे पंहिंजा नबी हुया पंहिंजे नबीअनि जो वसीलो वठनि हा त उन्हनि जे नबीअनि जो वसीलो भी क़बूल पवे हा ऐं अल्लाह ताला उन्हनि खे मदद अता फरमाए हा। हाणे सवाल इहो पैदा थो थिए त पंहिंजे नबीअनि जो वसीलो छॾे असांजे नबीअ जो वसीलो छो वरिता? चओ सुभान अल्लाह। सवाल आहे ऐं लिखियल क़ुरान में सभिनी जो सरदार असांजे नबी जो वसीलो छो था वठनि? मुसलमान भाउ मां तव्हांखे एतिरो अर्ज़ करियां भाई हुननि खे पंहिंजा नबी आहिनि पोइ पंहिंजे नबीअनि खे छॾे असांजे नबीअ जो वसीलो वठनि रब हुननि खे जवाब नथो ॾे रब हुननि जी दुआ क़बूल थो करे। हुननि खे पंहिंजा नबी आहिनि असांजो त नबी इहो आहे असांजो त दर ई इहो आहे। सुभान अल्लाह। असां ॿिए जो वसीलो वठंदा ॿिए जो वठंदा जॾहिं हुननि खे पंहिंजा नबी आहिनि
पंहिंजे नबीअ खे छॾे असांजे नबीअ जो वसीलो था वठनि, पोइ असां पंहिंजे नबीअ खे छॾे काॾे वेंदासीं? असांजो त वसीलो ई इहो आहे। अरे जॾहिं मुंहिंजो नबी तुंहिंजो नबी बराबरि खे कम अची थो वञे ऐं जन जा धड़ी हुया उन्हनि धड़नि वारनि खे कम अची थो वञे, त असांखे कम कीअं न ईंदो? जॾहिं बराबरि खे बि कम थो अचे त असांखे कम कीअं न ईंदो? मुस्लमान भाउ सवाल पंहिंजी जाइ ते अञा रहियल आहे त हुननि पंहिंजे नबीअ जो वसीलो न वरितो, असांजो वसीलो वरितो, असांजे नबीअ जो वसीलो वरितो। छो? हुननि पंहिंजे नबीअनि खे बि ॾिठो हुयो त हुननि जा नबीअ बि असांजे नबीअ जो वसीलो वठंदा। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीम, नारे हैदरी, मुर्शिद हुसैन। हुननि जा पंहिंजा नबीअ बि असांजे नबीअ जो वसीलो वठंदा हुया। पोइ जेकॾहिं हुननि जा पंहिंजा नबीअ बि असांजे नबीअ जो वसीलो वठनि, जंहिंजो वसीलो नबीअ वठनि असां त उम्मती आहियूं। सुभान अल्लाह, जंहिंजो वसीलो नबीअ वठनि असां त उम्मती आहियूं। भाई मोहम्मद मुस्तफा जी ज़ात खां सवा, इन जे दर खां सवा, इन जे वसीले खां सवा को बि दर छोटकारे जो कोन्हे। मां तव्हांखे हिकिड़ो मंज़र क़यामत जे मैदान जो ॿुधायां। जेॾीमहिल आख़िरी सूर फूकी वेंदी, माना जेॾीमहिल इंसान धरती मां निकिरंदा, आदम खां वठी आख़िर दम ताईं सभु माण्हू गॾु थींदा, निकिरी क़यामत जे मैदान ते बीहंदा। उते पहिरियों हिकिड़ो आलम अहिड़ो शुरू थींदो जो सिज नेज़े पाण ईंदो। हर हिकु माण्हू पंहिंजे अमलनि जे आहार पंहिंजे पखर में ॾुड़ंदो, माण्हू मां पखर किरंदो ऐं उहो टह कंदड़ पथर हूंदो, कंहिंखे गोॾनि ताईं, चेल ताईं, हिन पेट ताईं, सीने ताईं, कंहिंजे वात में पियो पवंदो। को इंसान वीचारो सॼो पंहिंजे पघर में ॿुॾींदो, टह कंदड़ पघर, बदबूदार पाणी। नबी बीठा हूंदा, वली बीठा हूंदा। अल्लाह ताला फरमाईंदो, रब करीम कुरान पाक में अंदर ये जुमला मौजूद है। अल्लाह ताला फरमाईंदो, लिमनिल मुल्कुल यौम, केर भी बरंदी नहीं, अज कंहिंजी बादशाही आ, चवंदो बादशाह कंदा हेठ कंदा, मोजा सोना नबी भी वरदी न ॾींदा, वली भी ख़ामोश हूंदा। छोदयो क़यामत जो पहिरे में पहिरियों मंज़र बड़ो ख़तरनाक मंज़र हूंदो। अल्लाह ताला वरी फरमाईंदो, लिमनिल मुल्कुल यौम, कंहिंजी बादशाही आ। ढुकिन औरतुनि जे पेटनि मां ॿार किरी पवंदा, पर मायुनि खे ख़बर न पवंदी। अगर ॾिसंदियूं त बि कुछंदियूं कोन, पंहिंजे बचनि खे खणंदियूं कोन। ओ मुस्लमान, किन औरतुनि जा ॿार हथनि में हुजनि, अहिड़ी ज़मीन तपंदी जो पंहिंजे हथनि जो नंढड़ो बच्चो ज़मीन ते रखे मां मथो पेर ॾेई बीही रहंदी। अल्लाह, फरमाईंदो, लिमनिल मुल्कुल यौम, कंहिंजी बादशाही आ। पंहिंजो पाण खे पाण जवाब ॾींदो, लिल्लाहिल वाहिदिल क़हार। अॼु वाहिदुल क़हार जी बादशाही आ। अॼु कहारियल जी बादशाही आ। मुसलमान भाइरो, केर भी न पुछी सघंदो, केर भी जवाब न ॾींदो। उन क़यामत वारे इन पहिरें सख़्ती वारे आलम में सबको पंहिंजे पथर में बीठो घुरंदो। पोइ उन वक़्तु हिकिड़ो टोलो निकिरंदो जेको उन्हनि सभिनी में मिक्स हूंदो, गॾियल हूंदो। पाण में सलाह कंदा, ॿेली हलो, को न को रस्तो ॻोल्हियो, को न को अहिड़ो वसीलो ॻोल्हियो जो रब करीम जे बारगाह में अर्ज़ कजे, अल्लाह ताला कामिड़ियो वेठो आहे, हिन आलम में, हिन हालत में, हिन मुसीबत में जान छॾाइजे। ओ मुसलमान, उहो टोलो निकिरी सलाह
कंदो त भई सभिनी जो अबो आदम असां सब उन जी औलाद आहियूं मुस्लिम या गैर मुस्लिम सब आदम जी औलाद आहियूं हलो हज़रत आदम सुने दे हलो उन बाबे खे अली दा चऊं त अल्लाह सां ॻाल्हाए रब करीम सां कलाम करे अल्लाह जी बारगाह में अर्ज़ करे असांजी जान छॾाए सुभान अल्लाह जेॾीमहिल उहो टोलो हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾे ईंदो हज़रत आदम अलैहिस्सलाम हिननि खे चवंदो इज़हबू इला गैरी वञो कंहिं ॿिए जे तरफ़ मां पंहिंजे रब करीम सां अॼु नथो ॻाल्हाए सघां रब करीम पंहिंजे उन कहारियत वारे सिफ़त सां काइम अल्लाह जो नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम तो चवे अॼु मां पंहिंजे रब करीम सां नथो ॻाल्हाए सघां इज़हबू इला गैरी कंहिं ॿिए ॾे वञो बुखारी शरीफ खे खोलियो मुंहिंजे सोहे नबीअ जी इहा हदीस उते मौजूद आहे जेॾीमहिल वरी ॿिए ॾे था वञनि अल्लाह जे कंहिं नबी ॾे हज़रत नूह ॾे आया उन बि चयो इज़हबू इला गैरी मां बि पंहिंजी क़ौम जे लाइ बददुआ कई हुई अॼु मां बि पंहिंजे रब सां नथो ॻाल्हायां वरी ॿिए कंहिं ॾे वञनि इज़हबू इला गैरी वरी ॿिए नबीअ ॾे वञनि इज़हबू इला गैरी तो जेॾीमहिल हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾे ईंदा अल्लाह जो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो ॿिए कंहिं ॾे बि न वञो हेतिरो टाइम काथे फिरिया आहियो अचो त मां तो तव्हांखे दर ॾसियां जेको दर छोड़कारे जो दर सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो इज़हबू इला मुहम्मद सल्लल्लाहु हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो वञो मुहम्मद मुस्तफा जे दर ते उन ॾे वञो खुदा जी ज़ात जो कसम आहे जेॾीमहिल मुंहिंजे सोने महबूब मदीने वारे घोट वटि उन हशर जे आलम में उन निहारे में जेॾीमहिल उहो टोलो ईंदो मदीने जो साईं फरमाईंदो अन लहा सरकार फरमाईंदा अन लहा माना पाण छा फरमाईंदा मां आहियां इन कम जे लाइ सुभान अल्लाह मां त चवंदो मुंहिंजे महबूब जा जुमला ॼण त असांखे इन था ॿुधाइनि त ॼण त नबी साईं हुननि खे चवे पियो त हींअर ताईं काथे हुयो इहो कमु मूंखां सवाइ त थियणो ई न आहे अन लहा मां इन कम लाइ वेठो आहियां सुभान अल्लाह मुस्लमान बा जेॾीमहिल मुंहिंजे महबूब ॾे विया मदीने वारे साईं फरमायो मां आहियां इन कम जे लाइ हुननि बर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां आयो त महिरबानी फरमायो अॻिते हिसाब किताब थिए पर हिन आलम मां जान छुटे हीअ तकलीफ़ जेका आहे इन तकलीफ़ मां जान छुटे मुस्लमान भाइरो मदीने वारो साईं सजदे में सिर रखंदो ॻाल्हि ॿुधो अल्लाह उते त मयार ॾे मदीने वारे साईं खे त मुस्तफा हिननि खे सम्झायो छो नथा दुनिया ते हिननि कॾहिं पीरनि ॾे विया फ़कीरनि ॾे विया पर हिते बि हेड़े आलम में जॾहिं मां चवां थो लिल्लाहिल वाहिदिल क़हार अॼु मुंहिंजी बादशाही मां रब कहारियत वारे रब जी बादशाही आहे त बि हे मूंखे नथा चवनि तूं बि हिननि खे ईअं नथो चवीं त रब खे ॿाॾायो अल्लाह खां दुआ घुरो सारी कयो तौबा कयो अल्लाह तव्हांखे छॾे ॾींदो वरी बि तूं थो चवीं त मां आहियां इन कम जे लाइ मां तव्हांखे छॾाईंदुमि सुभान अल्लाह भला थियण त इन खपे हा मदीने वारो साईं चवे ना सारी कयो तौबा कयो सब जो सब तौबा कयो मां बि तव्हां सां गॾु रोहांदो अचो त अलाह खे ॿाॾायूं परचायूं पर मदीने जे साईं छा फरमायो अन लहा मां इन कम जे लाइ वेठो आहियां मां इहो कमु कंदुसि अल्लाह चवेसि हा त हे छा थो करी हिते क़यामत में त हिननि खे सेखारियो त अल्लाह खां माफ़ी वठो दुनिया में हिननि जी रड़ पैदी पए भाई बारो ने बारो अल्लाह 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 बाबा कहिड़ो सुनी थो चवे अल्लाह कोन है अल्लाह आहे बिल्कुलु आहे खालिका मालिका कायनात जो कादिर मुतलिका हई कयूम ज़रे ज़रे जो मालिक हो ज़रे ज़रे जो खालिक हो उनखे कजी भी परवाह काने पर मुसलमान मां जेकॾहिं उन पाण रब कंहिंखे इज़त बख़्शी आहे त उन इज़त खे मञणो पवंदो मदीने जो साईं सिर सजदे में तो रखे छा में सिर सजदे में तो रखे
आई मुझे महबूब सिर सजदे में रखी ऐं रोअण शुरू कियो। हिते दुनिया ते कॾहिं कॾहिं को दोस्त कंध हेठि कंदो आहे त ॿियो दोस्त जेको ताक़तवर हूंदो, पैसे जी मसइलो हूंदो त पैसे वारो, कंहिं शहर जो मसइलो, थाणे जो मसइलो हूंदो त अहिड़ी हलंदी पुॼंदी वारो अचे कुल्हे ते हथ रखे चवंदुसि छा आहे, असांजे हूंदे कंध हेठि थो करे, छो परेशान थियो आहे, कंध मथे कर, असां जरा तुझा दोस्त वेठा आहिनि, तूं कंध हेठि थो करे। मदीने वारे साईं सिर सजदे में रखियो, मुझे महबूब अञा रोअण शुरू कयो। रब करीम फरमायो या मोहम्मद इरफा रासक, ओ महबूबा पंहिंजो मुंहुं मथे कर। सुभान अल्लाह। मुंहुं मथे कर, सल तोता, ए महबूब मुंहुं मथे कर, जेको घुरंदे मां रब करीम ॾींदो वेंदोसि। सुभान अल्लाह। तगड़ी तो सुभान अल्लाह। जेको चवंदे मां तोखे अता कंदो वेंदुसि, ॾींदो वेंदुसि। त मुस्लमान भाउ, जेको क़यामत जे ॾिहाड़े में महबूब कम अचे, ॾुखियो ॾींहुं त क़यामत जो ॾींहुं आहे, रब करीम जे सिफ़त कारियत वारो ॾींहुं त क़यामत जो ॾींहुं आहे। पोइ जेको महबूब क़यामत जे ॾिहाड़े कम अची वञे, उहो महबूब हिते कम ईंदो या न ईंदो? अची थो सघे या नथो अची सघे? ऐं उन पघर में फाथल, उन हालत में, मुसीबत में, तकलीफ़ में फाथल रुगी पंहिंजा थोरा ई हूंदा। रब खे ईअं न चवंदो त मोजनि खे छॾ, मुस्लमाननि खे छॾ, छा चवंदो मुंहिंजा मौला जेके बि हिन में फाथल आहिनि सभिनी खे आज़ादी अता फरमा। पोइ अॻिते हिसाब किताब भली मीज़ान ते अमल हिननि जा तुरनि, उहो अॻिते मामिलो आहे, पर हिन तकलीफ़ में सभिनी जी जान छॾा। अरे जेको परावन खे कम अचे, जेको परजन खे कम अचे, उन सोने जा तव्हां सां उम्मती आहियो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीम, नारे हैदरी, सरदार जी आमद, मंठार जी आमद, मक्कीअ जी आमद, बदनीअ जी आमद, सोने जी आमद, मुर्शिद हुसैन जिंदाबाद। सलात के लिए भेरो सभी गद्दी बनो या रब सल्ले अला नबीना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मोहम्मद। अजा हिकिड़ो भेरो तव्हां मस्जिद शरीफ में वेठल जमात जी पढ़ी ॿुधायो या रब सल्ले अला मुसलमान भाइरों के आशिक ये लफ्ज़ चयाल चवे तो कहो तो छोड़ देंगे हम दुनिया की महफिल सारी। तो सुभान अल्लाह। चए तो जे करे ताके हर भरू तकलीफ़ थी थे असांजे कचहरी में असांजी हो ताकत असांजे होटल अथऊं दुकान अथऊं त पोइ असां इहा भला बंदि कयूं करे सघूं पर हर भरू कंहिंखे तकलीफ़ छो वठो। कहो तो छोड़ देंगे हम दुनिया की महफिल सारी। कहो तो छोड़ देंगे हम दुनिया की महफिल सारी मगर मिलाद की महफिल मनाना हम न छोड़ेंगे। मगर मिलाद की महफिल मनाना हम न छोड़ेंगे। अगर इन्हें ते तकलीफ़ अचे सी त पोइ पंहिंजे नसीब खे चवे भाई असां महफिल मिलाद जी बंदि न कंदा। मगर मिलाद की महफिल मनाना हम न छोड़ेंगे। मगर मिलाद की महफिल मनाना हम न छोड़ेंगे। ओ मुसलमानों मां जेका आयत मुबारक तव्हांजे आॾो पढ़ी उन्हीअ जे अंदर
तवासा के यो दर्स मिलो त मुझो सोनो नबी जमण खां अॻे भी ॿियनि जे कम अची वियो आहे। मालूम थियो त जमण खां अॻे मुझे सुने नबीअ जो ज़िक्र ऐं मुझे सुने नबीअ जो वजूद अॻियनि उम्मतुनि ऐं अॻियनि ज़माननि में बि हूंदो हुयो। सुभान अल्लाह सुभान मुझो नबी या जेका ज़ाहिर विलादत वारी रबिउल अव्वल शरीफ ते थींदसि इन खां अॻु बि हिन दुनिया में मुझो नबी आहे, मुझो नबी आहे। बस हिकिड़ो वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां, उन खां बाद में दुआ ख़ैर घुरंदासीं। मुस्लमान भाइरो मुझे सोने नबीअ जो नूर जेॾी महिल अल्लाह जे नबीअ मां मुंतकिल थींदो हलंदो आयो, अरे आदम अलैहिस्सलाम में आयो, आदम खे सजदा कराई, नूह अलैहिस्सलाम में आयो, नूह जो बेड़ो तारींदो आयो, इब्राहिम अलैहिस्सलाम में आयो, इब्राहिम जी बाहि विसाईंदो आयो, इस्माइल में आयो, इस्माइल तो काती चाराईंदो आयो। ओ मुसलमानो जरिबन हलंदो हलंदो मुझे सुने नबीअ जे बाबे हज़रत अब्दुल्लाह में मोहम्मद मुस्तफा जो नूर आयो। सुभान अल्लाह तकलीफ करो सुभान अल्लाह। महबूब ने बाबे में नूर पाके एक औरत आ जंहिंजो नालो आहे फातिमा, ॿिए मुल्क जी आहे, तौरेत इंजील ज़बूर जी इल्म रखण वारे। उन में पढ़ियो है त आखिरी नबी हिन दुनिया ते ईंदो ऐं उहो ज़मानो क़रीब आहे। परहेज़गारी अख्तियार कई, छो चवे पई त उन जी अम्मा वॾी परहेज़गार हूंदी, वॾी सालिह हूंदी, वॾी पारसा हूंदी, वॾी नेक हूंदी, पाण खे नेक रखे, पाक रखे, साफ़ रखे। इन जे करे त मां ओॾे वेंदसि, अरब वेंदसि ऐं ॻोल्हींदसि, मन न मन उन आख़िरी नबीअ जो अबो मूंखे मिली वञे, मां उन सां शादी कयां, मन आख़िरी नबीअ जी अम्मा मां बणिजी माना त असांजे नबीअ जो ज़िक्र तौरेत में, इंजील में, ज़बूर में हुयो। जेॾी महिल हाणे मोहम्मद मुस्तफा जो नूर उन जे अबे में आयो आहे ऐं हिन कुतो काफ़िलो हलायो, चइबो त एॾो इल्म अॻियनि माण्हुनि खे हुयो जो सम्झी वेंदा हा त हाणे मोहम्मद मुस्तफा जो नूर जो ज़मानो क़रीब आयो आहे। भाई पंहिंजो काफ़िलो ठाहियो, असली वॾी अमीर औरत, सॼी ज़िंदगी कंहिं मर्द सां न ॻाल्हाई, न कंहिंखे हथ न ॾेई, फ़क़ति इन नियत ते त मां वेंदसि अरबस्तान ऐं उते मोहम्मद मुस्तफा जो अबो ॻोल्हे लहंदसि, उन सां शादी कंदसि। सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो औरत फातिमा नाले पंहिंजो काफ़िलो काहे हली, उन में नौकरी नौकरियाणियूं मिल्कियत साण खई खई हलंदी आई। जंहिं महिल अरबस्तान जे सरज़मीन में आई, अरबस्तान जे सरज़मीन में हर शहर खे ॾिसंदी पई अचे, हर ॻोठ खे ॾिसंदी पई अचे ऐं ॾिसी चवे पई हे शहर उहो न आहे जिते नबीअ जो अबो थो रहे, जिते नबीअ जी विलादत थींदी। चइबो त अॻियनि किताबनि जे अंदरि मुंहिंजे सुने नबीअ जे शहर, ॼमण वारे शहर मके शहर जूं निशानियूं बि लिखियल हुयूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेॾी महिल काफ़िलो मके पाक खां ॿाहिरि आयो, ये तो गुजरंदी भी हले न शहरनि खां, जंहिं महिल मके पाक खां काफ़िलो ॿाहिरां जो आयो, ॾिठई जो मके पाक जूं माड़ियूं, बंगला, जायूं, खजियूं, जबल। काफ़िले वारनि जे चई काफ़िले खे रोकियो, मुंहिंजो मंज़िल मक़सूद लॻे थो त हे शहर। सुभान अल्लाह। जेॾी महिल काफ़िलो रोके मके खे चङी तरह ॾिठई, अंदरि आई, काबतुल्लाह शरीफ़ ॾिठई, ॾिसी चवण लॻी पक सां हे उहो शहर आहे जंहिं शहर में आख़िरी नबी जो अबो रहे थो। सुभान अल्लाह। ऐं उन जो ज़मानो क़रीब आहे, उन जो नूर उन जे अबे में पहुची चुको आहे। हाणे बसि कुझु ॾींहं आहिनि जो उन जो नूर उन जे अबे मां निकिरी उन जी अमल ॾे वञण वारो आहे। इन करे मां कोशिशि कंदसि त उन जे अबे सां मां शादी कयां ऐं उन आख़िरी नबीअ जी अम्मा मां फातिमा बणिजी। सुभान अल्लाह। सॼी ज़िंदगी इंतज़ार कंदी रही हुई, पाण खे परहेज़गार ऐं पारसा रखंदी रही हुई, फ़क़ति इन जे करे त मां महबूब जी अम्मा बणिजी पवां। सलात करियो भेरो मदीने वारे साईं सोने जे मदा सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला
सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। मुसलमान भाइयों किताबन जे अंदर आयो आ बिन तरीक़न सां ॻाल्हि लिखियल आ। हिकिड़ो तरीक़ो इहो आ त शहर जे ॿाहिरों वञा खीमा लॻराई, पर हिकु किताब जे अंदर मूं पढ़ियो आ विच मके जे अंदर हिकु जॻह मसवाड़ ते वरतई, उन में पाण अंदर वेठी आ ऐं पंहिंजे नौकिरियाणनि खे बि चवे त जेके बि मर्द गुज़रनि उन्हनि खे गुज़रण ॾियो न, पर को नौजवान गुज़रे त मूंखे ॿुधाइजो, मां ॾिसण सां सुञाणे वेंदमि त मुहम्मद मुस्तफा जो अबो केरु आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, छोड़ देंगे हम दुनिया की महफिल सारी, मगर मिलाद की महफिल बनाना हम न छोड़ेंगे, मगर मिलाद की महफिल बनाना हम न छोड़ेंगे, मगर मिलाद की महफिल बनाना हम न छोड़ेंगे। कहो तो छोड़ देंगे हम दुनिया की महफिलें सारी, मगर मिलाद की महफिल मनाना हम न छोड़ेंगे, मगर मिलाद की महफिल मनाना हम न छोड़ेंगे मगर मिलाद की महफिल मनाना हम न छोड़ेंगे। मुसलमानों हर रोज मक्के जी हुनी खिटिन मजा गलिन मजा नौजवान पिया गुज़रन, बानियूं पियूं ॾिसन, फातिमा खे पियूं ॿुधाइन, ओ फातिमा हाणे हिकु नौजवान घिटीअ मां लथो आहे। फातिमा थोरो पर्दो मथे करे नौजवान खे ॾिसी चवे त इहो बि न आहे, इहो बि न आहे, इहो बि न आहे। हर रोज़ इने नौजवान गुज़रंदा हुया ऐं सॼे मके में हुल्लो थी वियो। फातिमा आई आ, वॾी अमीर दौलत वारी आ, हिन मके में शादी करण थी चाहे, को न को नौजवान पसंदि करण थी चाहे पई। ओ मुसलमानो हिकिड़े ॾिहाड़े मके जी खिटीअ में मुंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफा जो बापो जो आयो, बानियूं पियूं हिक ॿिए खे सॾ करे चवनि, अरे हेॾे त आओ, लॻे थो असांजी फातिमा जी मुराद पहुची वई आहे। इहो नौजवान जेको हाणे खिटीअ में दाख़िल थियो आहे, लॻे थो असांजी फातिमा खे इहो ई नौजवान खपंदो आहे। सुभान अल्लाह, तकबीर जो सुभान अल्लाह। बाननि में रड़ियूं पइजी वियूं। फातिमा ए मलका निकिरी त अच ॿाहिरि, लॻे थो वो नौजवान अचे ई थो पियो। जेमहिल फातिमा आई अञा जो निहारे, जेमहिल मुंहिंजे सुहिणे नबीअ जे बाबे जे चेहरे ते नज़र पई, फातिमा झटपट में घर मां निकिरी आई, खिटीअ में अचे अॻु चले बीही रही आहे। हज़रत अब्दुल्ला जो आयो, आॾो तग झलियूं बीठी आहे, महबूब जो बाबो आॾो बीठो आहे, अखियूं हेठि कयूं बीठो आहे। फातिमा ॻाल्हाए थी बीठी, चवे थी ओ अब्दुल्ला आहे, अखियूं त खणी में हार केतिरो बंदि करे आई आहियां, हेॾा कशादा कया थमे, हेतिरी उमिरि इंतज़ार कयो थमे, सभु दौलत साण खणी आई आहियां, रुगी हिकिड़ी नज़र खणी त निहारे। हज़रत अब्दुल्ला नथो निहारे, चवे थी भला घड़ी खन मुंहिंजे अंदर घर में हली वे। हज़रत अब्दुल्ला हली घर में वेठो, चवण लॻी ओ अल्लाह जा बंदा, ओ सोनी सूरत वारा, ए सोना मां तुंहिंजे लाइ पंधु कयो आहे, सफ़र कयो आहे, पंहिंजो मुल्क छॾियो आहे, मां उमिरि तुंहिंजे लाइ गुज़ारी, मां कंहिंजे वेझो कोन वयसि, मां कंहिंजे अखि खणी न निहारी, मां कंहिंखे हथो हथ में न मिलायो, सॼी ज़िंदगी परहेज़गारी पारसाईअ में गुज़ारनि। अब्दुल्ला है, महिरबानी
करे मां तो सां निकाह करण थी चाहियां शादी करण थी चाहियां हज़रत अब्दुल्ला चवण लॻो इहो कमु मुंहिंजो न पर मुंहिंजे बाबे अब्दुल मुतल्लब जो आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीम नारे हैदरी नारे जो जवाब बुलंद नथा ॾियो त भला इहो शहर ई वरी पढ़ी छॾियो चओ त कहो तो छोड़ देंगे हम दुनिया की महफिल सारी मगर मिलाद की महफिल मनाना हम न छोड़ेंगे नारा जो मगर मिलाद की अञा वो जवानी वारो आवाज़ नथा ॿुधायो मगर मिलाद मुसलमान फातिमा चयो अब्दुल्ला मां तुंहिंजो इंतजार कंदसि सुभाणे मूंखे वणंदी निजाए भली पंहिंजे बाबे सां मशवरो करे आ ओ मुसलमानो हज़रत अब्दुल्ला जी शादी थियल हुई उहा ॻाल्हि त हुन सां कढी कोन राति जो आयो पंहिंजे बाबे सां ॻाल्हि बि कढी हज़रत अब्दुल मुतल्लब चवण लॻो अब्बा ओ पुट अब्दुल्ला जवाना को मसइलो कोन्हे तुंहिंजी दिलि चवे थी त भली तूं ॿी बि शादी कर रात जो हजरत अब्दुल्ला जी अम्मा आमना ऐं हजरत अब्दुल्ला पाण में मिलिया आहिनि उन रात महबूब जो नूर अम्मा आमना साइण में मुंतकिल थी वियो सुभान अल्लाह मुसलमान भाइरो जॾहिं सुबुह जो हजरत अब्दुल्ला आयो त फातिमा खे वरंदी ॾियां त मां शादी करण जे लाइ तयार आहियां जेॾी महिल हजरत अब्दुल्ला आयो मुसलमान भा फातिमा कंध हेठ करे वेही रही ऐं अब्दुल्ला हजरत अब्दुल्ला तो चवे सा हजरत अब्दुल्ला साईं जो चवे फातिमा अॼु छा थियो थी कंध हेठ करे वेठी आ निहारी नथी चई अब्दुल्ला छा तुंहिंजी शादी बि थियल आहे हजरत अब्दुल्ला साईं फरमायो हा मुंहिंजी शादी थियल आहे चईंदा अब्दुल्ला चए अमानत ॾे करे मां हेॾो बंदि कयो हो मां हेॾो कशालो कयो हो मां हेतिरी उमिरि इंतज़ार कयो हो उहा अमानत रात पंहिंजे अमल जे पइजी सुभान अल्लाह उहा अमानत रात पंहिंजे अमल जे पइजी वई इन करे बस जंहिं ॻाल्हि जे करे मां हेतिरो बंदि ऐं कशालो कयो हो उहो मुंहिंजी मुराद पूरी न थी सघी मुसलमान भाइरो चइबो त मुंहिंजे सोने नबीअ जो ज़िक्र अॼु उम्मतुनि जे अंदरि जीअं असां पंहिंजे नबीअ जो ज़िक्र में था कयूं ईअं असांजे महबूब जो ज़िक्र अॼु नबीअ जो उम्मतुनि में बि थींदो रहंदो हुयो सुभान अल्लाह तौरेत में असांजे नबी जो ज़िक्र इंजील में असांजे नबीअ जो ज़िक्र ज़बूर जे अंदरि असांजे नबीअ जो ज़िक्र पोइ मुसलमान भाउ हिकिड़ो सवाल आहे जॾहिं उहे हुया बि पंहिंजे नबीअ जा उम्मती त ज़िक्र असांजे नबीअ जो पढ़ंदा हुआ मालूम थियो असांजो नबी अहिड़ो शान वारो आहे जो रब उन जो ज़िक्र अॼु उम्मतुनि में बि कराए छॾियो आहे त असांखे त असां त उम्मती हूं असांजे मथां त फर्ज़ आहे या आहे त असां पंहिंजे महबूब जो ज़िक्र हिन दुनिया में कंदा आहियूं सुभान अल्लाह अब महबूब जो ज़िक्र करण खपे या न करण खपे असांखे हर हालत में पंहिंजे महबूब जो ज़िक्र करण खपंदो आहे असां हर हालत में पंहिंजे महबूब जो मीलाद पोइ अमीर हुजूं या ग़रीब पंहिंजे महबूब जो मीलाद मल्हाईंदा रहंदासीं मुसलमान भाउ अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे अचो त कब्र वारे साईं जे लाइ